भिरियावरे हशू रामाणी खे अॼोकी सिंध सुञाणे या न, पर सिंध उन जे रूह में ईअं रचियल हुई जंहिं भेटाईअ जी सिट अंदरि रूह रिहाम सॼण उताकूं करे आहे। हिन जी अहमियत रुगो उन करे नाहे त हू इंदिरा गांधीअ जो ऑक्सफोर्ड में क्लास फेलो हो या नेहरू खे वज़ारत उज़्मा जे दौर में सलाह मशवरनि लाइ घुराईंदो हो, पर हिन जी अहमियत उन करे आहे जो हिन 20 सदीअ वारी सिंध जे ॿिनि ग़ैर मामूली शख़्सियतनि साईं GM सैयद ऐं शेख हयाज़ ते तमामु वॾा गहरा असर छॾिया हुआ। मां जॾहिं कांग्रेस जे ऑल इंडिया वारी सियासत ऐं मुस्लिम लीग वारी मुस्लिम क़ौम वारी सियासत खां मायूस थियो हुउसि, तॾहिं हशू मूंखे ॿोली सक़ाफ़त ऐं अलॻि सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ादनि जे बुनियाद ते क़ौम जो तसवुरु सम्झायो त सिंधी हिकु क़ौम आहे। सैयद पंहिंजे किताब जनम गुज़ारियम जिनसी में लिखे थो, सिंध जो ही मुखिया तरक़ी पसंद क़ौमी कारकुननि मां सही सोच रखंदड़ बाहिमत वॾी निगाह वारो दिल जो दरिया ऐं कलम जो बादशाह आहे। हू पंहिंजे दर्सी ॿोली वारे अंदाज़ में ॿुधाए थो त अयाज़ जंहिंजो कलम नसर जे दरिया में रवानगीअ सां हलंदो आहे, पर कंहिं जी तारीफ़ में हू ॾाढो मुहताज थी वेंदो आहे ऐं हुन जूं तशबीहूं कुझु फिकियूं थी वेंदियूं आहिनि, पर हशू लाइ हुन जा जुमिला अकाबी अख सां निहारनि था ऐं पढ़ूं था त सिंध जूं ख़ुशबख़्तियूं छा में आहे ऐं तारीख़ जे जबर खे मुंहुं ॾियण लाइ कुदरत केतिरा लाजवाब इंसान उन जी झोलीअ में विधा हुआ। हू कम्यूनिस्ट ख़्यालनि जो मालिक हो, पर बोर्जवा फ़न ऐं फ़िक्र जो ध्यान सां मुतालियो कंदड़ हो। हू हिकु इंसाइक्लोपीडिया हो। हशू जहिड़ो अज़ीम इंसान मूं अञा ताईं न ॾिठो आहे। हू जॾहिं राति जो मध चुकी पी ॻाल्हाईंदो हो त हुन जो अंदाज़ ई निरालो हूंदो हो। हू उन ज़माने में जॾहिं सोशलिज़म जो सिज नस्फुल निहार ते बीठल हो ऐं को बि उन ॾांहुं करणियूं अखियूं खणी निहारे न सघंदो हो। हशू उन जूं ख़ामियूं ॻणाए सघंदो हो ऐं तक़रीर जे अंदाज़ में चवंदो हो त मां कम्यूनिज़म लाइ जीअणु चाहियां थो, कम्यूनिज़म लाइ मरणु चाहियां थो, पर कम्यूनिज़म हेठि रहणु नथो चाहियां। बेतरतीब विखरियल छुड़वाग ऐं अबाली ज़िंदगी गुज़ारींदड़ हशू पंहिंजे सीने में हिकु आशिक़ जी दिलि बि रखंदो हो। हर गुल जो रस चूसे रमतो थियण जो हिराक न हो, पर हिकु ई महबूब लाइ उतारा अॾण जो क़ाइद हो। साणसि ऑक्सफोर्ड में हिकु क्रिस्तान छोकिरी शांति सेलोना पढ़ंदी हुई, जंहिंसां संदसि दिलि जूं तारूं मटिजी पयूं। हुन जो अहवालु साईं GM सैयद खे इजो हीअं लिखे थो, तव्हांखे कंहिं चयो त असांजा माशूक़ हथनि मां वञी रहिया आहिनि। असीं सचो इश्क फ़क़ति हिकु भेरो करे ॼाणियूं ऐं उन ई हंधि असीं हमेशह मुवाफ़िक़ कामयाबु आहियूं। ॿिए हंधि पेराइते ॻाल्हि ऐं पंहिंजे दर्द जी कथा हिन रीत बयानु करे थो, पुराणो माशूक़ त वियो, पर नओं माशूक़ बि गुज़िरियल महीने मंगिजी वियो। मगर करते वेंदो आहियां त ॿिन्हीअ खे गॾु वठी वेंदो आहियां। असांजा इश्क बि आहिनि तव्हां जहिड़ा, लुकिंग बट नो टचिंग। हशू जी शुरूआती हयाती बाबति जे मुख़्तसिर लफ़्ज़नि में लिखिजे त हूअ 20 दिसंबर 1914 ईस्वीअ ते भिरिया ॻोठ में ॼाओ ऐं 8 सालनि जी ॼमार में यतीम थी वियो। संदसि पालना संदसि माउ कई, जेका हिकु समझदार ख़ुददार बाहिमत औरत हुई। हिन मैट्रिक NGA स्कूल कराची मां कई, पोइ लंडन हलियो वियो, जिते हिकु सब्जेक्ट छॾे ॿिए में दाख़िला वठंदो रहियो ऐं पंहिंजे आज़ादु ख़्याल तबियत सबबु का बि डिग्री वठी न सघियो। उहो ई ज़मानो हो जॾहिं इंदिरा ऐं फिरोज़ गांधी हिन सां गॾु पढ़ंदा हुआ ऐं ॿिन्हिनि जो इश्क लाऊं लही रहियो हो ऐं सारो ज़मानो उन जी ख़ुशबूअ सां वासिल हो। हिन उन ज़माने में नेहरूअ जे तमामु वेझे ऐं तेज़ तरार शख़्स कृष्णा मेनन सां गॾिजी इंडिया ऑफिस में बि कमु कयो हो। हशू जॾहिं लंडन खां वापसि सिंध पहुतो त ॿी माहवारी जंग सबबु वापसि वञी न सघियो।
ऐं शक में खेसि जेल हवाले कयो वियो। जॾहिं 20 महीना गुज़रिया ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ ॿीहर खेसि बग़ैर कंहिं चार्जशीट जे 10 महीना जेल में वाड़े ज़बरदस्ती जलावतन कयो वियो। अयाज़ हिते कंहिं बि महाजर खे हथु न खणजां, छाकाणि जो मां बि हिंदुस्तान में हिकु महाजर हूंदुसि। ऐं हिन अयाज़ खे नसीहत वारे अंदाज़ में चयो हो। अहिड़ी ॻाल्हि कंहिं हिंदुस्तान मां आयल महाजर पंहिंजे कंहिं दोस्त खे चई हुजे त ॿुधाए। सियासत में दिलचस्पी वठंदे कॾहिं बि पार्टी बाज़ीअ में न फाथसि। अवाम जी जदोजहद में शामिल हूंदे अमीराना आदर्श पसंदि तबियत क़ाइमु रखियमि। हू सैयद खे पंहिंजी हयातीअ जो अहवालु लिखे थो त जेल में वञण जो सबबु कहिड़ो हो। रियासत या अंग्रेज़ सरकार त खेसि अलाए छा थी सम्झो, पर हशूअ जे पंहिंजनि लफ़्ज़नि में त जेल में छो वियसि अलाह खे ख़बर। पार्टीअ जो कॾहिं मेंबर न थियसि ऐं न कॾहिं कानून टोड़ण जी कोशिशि कयमि। शायदि शिकिल जो तेज़ ॾिसण में ईंदो हुउसि ऐं विलायती जवान थी सिंधी बलोच थियण जी कोशिशि कयमि। मुनी सदी पुराणी हस्तीअ खे उन नए नसुल आॾो कीअं मुतारिफ़ कराइजे जेका तरक़ी पैसे ऐं आसाइशनि जे जुनून में पंहिंजी मिटी आदर्शनि ऐं वॾड़नि खां नज़र फेरे नाबीन बणिजी चुकी आहे। ज़िंदगी जे 50 वारे ॾहाके में हशू महसूसु कयो त हू दामन सहरा में फुटल उहो गुल आहे जंहिंजी ख़ुशबू अजाई वई आहे, या हू वॾे काफ़िले जो रहिजी वियल आख़िरी मुसाफ़िर आहे जंहिंजे वक़ार ऐं हैसियत खे कंहिं सम्झो ई न हो। हुन लाइ सभु चहिरा ॼातल सुञातल हुआ, रुगो वाक़िफ़कार हुआ। हुन मोतीअ जो मुल्ह ॼाणण वारो को बि न हो। तॾहिं त अयाज़ लिखियो आहे त 1963 ईस्वीअ धारे जॾहिं हू दिल्लीअ में हिकु शाम में शरीक हो ऐं पंहिंजे शाइरीअ जो मध उते रहियो हो त उन महफ़िल में ओचितो हशू थियो। हू ॿ ढुक पीतल ज़रूर हो, पर हुन जा सभु हवा सालिम हुआ। शाइर हुन अयाज़ खे मुख़ातिब थी चयो, मुंहिंजे पेरनि ते हथु रख त इन्हनि खे ख़बर पवे त मां छा आहे। समूरे पिंडाल खे नांग सुम्हे वियो। अयाज़ जूं अखियूं भरिजी आयूं हुयूं ऐं हिन ॾकंदड़ हथनि सां हिन जा पेर छुया हुआ। उहे पेर जिन ॾाढो सफ़र कयो ऐं ॾाढा थकिजी पिया हुआ, या उन्हनि खां वधीक पंधु न थी पवो। जॾहिं हिन अलामा आए काज़ीअ खे हिकु ख़त में पंहिंजे मज़ार जो कुतबो लिखियो हो त हिते उहो माण्हू रखियलु आहे जिन खे घणो प्यारु कयो थिए, उन्हनि खां भॼी उन ॻाल्हि जी ॻोल्हा लाइ जंहिंजो खेसि पाण पतो न हो। पर हशू न थे ॼातो त सिंधी चवणी मूजिब मरण बरहक आहे, कफ़न में शक आहे। ऐं ईअं हू कुझु पीरी, कुझु नाकामी ऐं कुझु ज़हनी इंतिशार सबबु सख़्तु सीउ ऐं तेज़ बरसात में बम्बईअ खां उल्हासनगर ॾांहुं उसरंदो ऐं रस्ते में कंहिं उल्हड़ वीर जे वर चढ़ी वेंदो जो संदसि पुटु, दोस्त ऐं प्यारु कंदड़ सॼे समुंड खे ई उनजी क़बर सम्झंदा। भला समुंड ते कंहिं कुतबो लिखियो आहे, हशू साईं जो किताबु नई सिंध लाइ जदोजहद लिखण ऐं तरतीब ॾियण में मदद करण खां सवाइ सिंधी कहाणियूं बि अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयूं ऐं ॿिया कुझु मज़मूननि जा किताब छपिराया। पर संदसि वरसो असां वटि उहे 20 ख़त आहिनि जेके साईं GM सैयद जे किताब अॼु पिणु चिकिम चाक में शामिल आहिनि। उन ख़तनि में संदसि ऊचा आदर्श ऐं इंसानियत जे भले वारा वीचार ईअं पधिरा आहिनि जीअं कंहिं शफ़ाफ़ आईने में को सुहिणो चहिरो ॾिसबो आहे। उल्हासनगर जी तेज़ हवा कंहिं वक़्तु हशू खे ॻोल्हे थी। उल्हासनगर जी तेज़ हवा कंहिं वक़्तु हशू खे ॻोल्हे थी, उल्हास नदीअ में खोले थी। हू केरु हुयो जो सपनो हो जो क़ैद कड़नि में सांभियां जे। हू केरु हुयो जो सपनो हो जो क़ैद कड़नि में सांभियां जे। कीअं फाथो हो तारीख़ हुई तूफ़ान जियां
मां उन में तहरीरूं नदियूं। तारीख़ हुई तूफ़ान जियां, मां उन में तहरीरूं नदियूं। कंहिं जाइ ॾिसां, कंहिं जाइ ॾिसां। ही हशू जेको सिंध हुयो, इंसान हुयो, अरमान हुयो, नादान हुयो। हुन कोन कयो को समझोतो, हुन कोन कयो को समझोतो। ए काश उन्हीअ जो मालियो तो, ए काश उन्हीअ जो मालियो तो। कंहिं वक़्त खणा ए काश समय जे ठोड़ मथां, एॾो त हणा, एॾो त हणा, एॾो त हणा। उल्हास नगर जी तेज़ हवा कंहिं वक़्त हशू खे ॻोल्हे थी, उल्हास नदीअ में खोले थी, उल्हास नदीअ में खोले, उल्हास नदीअ में खोले।